हाणे हिन मस्जिद में को भी नमाज़ी नमाज पढ़ण नथो अचे। ॻोठ वारनि ऐं मुख़्तलिफ़ ज़ातियुनि से पाण में खूनी तकरार जे करे हिक कतार में नमाज कीअं था पढ़ी सघनि। मस्जिदनि में त गोलियूं वलियूं, मस्जिदनि जा अंगण बि त रत में रेटजी लाल थिया। छेड़ो छाती शुरू थियो फसलनि जी जीत मार दवाउनि जे फुहारे ते। हिकिड़े सौट ॿिए सौट खे गोलियूं हणी मारे छॾियो ऐं तकरार शुरू थी वियो। वॾेरे जो कमाल ॾिसो, जिन जा खून थिया, जिन खून कया, ॿिन्ही ते साॻिया केस ऐं ॿई जेल में, ऐं वेचारनि जा लाश ॿियनि दफ़नाया। पुलिस वॾेरनि ज़मींदारनि जागीदारनि जो गुलाम। छा कजे, मुल्क वञी भीग थियो। हिन मस्जिद में को अज़ान ॾियण वारी कोन्हे। मां अज़ान ॾींदुसि, मां अज़ान ॾींदुसि। अस्सलातु खैरुम मिनन नौम। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह। या अल्लाह, इहो माण्हू छो नथा सोची त हिकिड़ो नंढड़ो ॿार केॾनि कशालनि सां पाले जवान थो कजे, जेको ख्वाबनि ऐं ख़्यालनि जो मर्कज़ आहे। सिर्फ़ हिकिड़ी अंधी गोली सां हुनखे ख़त्म कयो थो वञे। छो छो? पोइ त हुनजे माउ पीउ ते क़यामत खां अॻु में क़यामत थी गुज़रे। या ख़ुदा इनके रोक, या खुदा इन्हनि खे रोक, या खुदा इन्हनि खे रोक, या खुदा इन्हनि खे रोक। चाचा मां हिते आहियां। दादा दादा मां हिते आहियां दादा। चाचा चाचा मां हिते आहियां। मुकाम में अक्सर ख़बरूं ज़ातियुनि ऐं ज़ातियुनि जे पाड़नि जे तकरार में क़त्ल थियल जूं आहिनि। चवंदा आहिनि रत दांगी ते वरे, पर न, हाणे ईअं न आहे। रत रत जो प्यासो आहे। मुकाम में पूरियल सभु पाण में हिक ॿिए खे क़त्ल करे छॾियऊं। वेड़नि ऐं ॻोठनि में हिक ॿिए खे बर्दाश्त न कंदड़ मुकाम में गॾु सुता पिया आहिनि। हा, मां ईंदुसि। हर क़बर दर्द कहानी आहे, हर क़बर अज़ाबन जो आसमान जीन पुजानी हर शख्स कहानिया, हर शख्स कहानिया।
दुख जी न पुॼाणी हर शख्स कहाणी केर पंहिंजे दर्द जो दरमान करण वारो कोन्हे। पंहिंजनि जा वेर पंहिंजा हुजनि, ॿियो केर जी बचाईंदो। हुकूमतनि ऐं अदालतनि जा आसरा हुजनि त हेॾा कीस थियनि। पंहिंजे दर्द जो दरमान पाण खे थियणो आहे। हर सुबुह में उमीदूं आहिनि, को त सुबुह ईंदो, ज़रूर ईंदो, असांजो बि सिज उभरंदो ऐं हर सिंधी ॿिए सिंधी खे पंहिंजो माउ ॼाओ सम्झंदो।